अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त खेरू जेको असुलु नालो हुनजो आहे हबीब पंवर, उहो ज़हर ज़िंदगी ड्रामे मां आख़िर छो निकिरी वियो आहे ऐं उन जी जाइ ते ही हिकु ॿियो नओं अदाकार खेरू आयो आहे। आख़िर दोस्तो हू खेरू छो निकिरी वियो ऐं हू ड्रामे में वापसि ईंदो या न ईंदो, उन जे हवाले सां मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदुमि। पर दोस्तो हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया आहियो त जल्दी जल्द असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरियां जॾहिं हबीब पंवर जेको खेरू हुयो, असुलु खेरू, उनखे ड्रामो जो किरदारु जेको मिलियलु हुयो उहो उनखे वणे पियो, तॾहिं हुन हू कमु यको शुरूअ खां कयो। ऐं हाणे दोस्तो जेको हिनखे किरदारु मिलियो हुयो उहो हिनखे न पियो वणे, इन जे करे हू ड्रामे मां निकिरी चुको आहे। दोस्तो तॾहिं ही जेको नओं अदाकार आहे इन जाइ ते खेरूअ जी जाइ ते कमु करे पियो। सो दोस्तो अॼु जी वीडियो एतिरी हुई। जेकॾहिं वीडियो सुठी लॻी त वीडियो ते लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।